नाज़रीन, पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त केयर टेकर हुकूमत ते कोई एतराज़ नाहे, पर केयर टेकर हुकूमत चेयर टेकर न बणिजे। आइन मुताबिक़ 90 ॾींहं अंदरि चूंडूं करायूं वञनि। बदीन में कारकुननि खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चूंडियल नुमाइंदा ई अवाम जा मसइला हल करे सघनि था। क्रिकेटर जे वज़ीर आज़म बणिजण ते केतिरा ई मुल्क नाराज़ हुआ। कामयाब परॾेही पॉलिसी सां नाराज़ मुल्कनि खे परचायो। बिलावल भुट्टो ज़रदारी ते चवणु आहे त अवाम तारीख़ी महांगाई सबब परेशान आहे। पीपल्स पार्टी जो को बि सियासी मुखालिफ़ नाहे। असांजो मुक़ाबिलो महांगाई ऐं बेरोज़गारी सां आहे। बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार ऐं बेघर माण्हुनि खे घर ॾियणु चाहियां थो। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त केयर टेकर हुकूमत ते कोई एतराज़ नाहे, पर केयर टेकर हुकूमत चेयर टेकर न बणिजे। आइन मुताबिक़ 90 ॾींहं अंदरि चूंडूं करायूं वञनि। बदीन में कारकुननि खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चूंडियल नुमाइंदा ई अवाम जा मसइला हल करे सघनि था। क्रिकेटर जे वज़ीर आज़म जे बणिजण ते केतिरा ई मुल्क नाराज़ हुआ। कामयाब परॾेही पॉलिसी सां नाराज़ मुल्कनि खे परचायो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अवाम तारीख़ी महांगाई सबब परेशान आहे। पीपल्स पार्टी जो को बि सियासी मुखालिफ़ नाहे। असांजो मुक़ाबिलो महांगाई ऐं बेरोज़गारी सां आहे। बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार ऐं बेघर माण्हुनि खे घर ॾियणु चाहियां थो।